इन छोकिरे मूंखे ॿुधायो त मां पीर ॻोठ जो आहियां। मां चयो मुंहिंजा बाबा इन ॻोठ जा असां खादमा आहियूं, साईं पीर साईं जे करे। पीर साईं जी मुंहिंजी मुलाक़ात थी हुई रेस हाउस ते, जिते घोड़ा टुकाईंदा आहिनि हेॾे मलीरे पासे ॾे कराची में। साईं जन ॾाढा शफ़ीक़ सुठा भला इंसान, सुठा पीर, ज़िंदा पीर हुयो। हाणे हिन वक़्तु बि असां हुननि खे मञींदा आहियूं ऐं खणी चइजे त पूॼींदा आहियूं, छो त रब्बुल आलमीन वटि हुननि जो मान हो। असां हिननि शख़्सियतुनि खे मान ॾींदा आहियूं। इहो ॻोठ, इहो शहरु शल आबाद हुजे, सभु सुखिया हुजनि पीर साईं पागारे जे ॻोठ जा, ऐं असांखे दुआउनि में यादि कंदा रहनि। रब्बुल आलमीन वधाईंदुनि, आबाद हूंदा, अञा वधंदा, अञा मौला वधावई, अञा मौला वधावई, अञा मौला वधावई। महिरबानी।